आईनासीं हाणे रुकंदासीं खिप्रो जो। मालपीड़ी में नशो ॾेई बेहोश कयल वापारी अरबाब शर फौत थी वियो आहे। अव्हांखे आगाही ॾियूं पिया, ब्रेकिंग न्यूज़ आहे। गुज़िरियल ॾींहुं अणॼातल माण्हू वापारी अरबाब शर खे नशो ॾेई बेहोशी जी हालत में रोड ते उछलाए विया हुआ। वापारी खे बेहोशी जी हालत में हैदराबाद रेफर कयो, जिते हुन दम धणी हवाले कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। खिप्रो मां मालपीड़ी में नशो ॾेई बेहोश कयल वापारी अरबाब शर फौत थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं अणॼातल माण्हू वापारी अरबाब शर खे नशो ॾेई बेहोशी जी हालत में रोड ते उछलाए विया हुआ। वापारी खे बेहोशी जी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो, जिते हू फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। खिप्रो मां असद शाखा जी। असद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल संजा। खिप्रो लॻ कंचारी जो रहवासी चौपाए माल जो वापारी अरबाब शर गुज़िरियल ॾींहुं चौपायो माल खपाइण लाइ खिप्रो मालपीड़ी आयो त शाहीगन पारां खेसि नशे आवर का शइ सूंघाए रोक रक़म फुर करे खेसि बेहोशी वारी हालत में सांगर रोड ते फिटो करे विया हुआ। गुज़िरियल ॾींहुं पुलिस पारां खेसि तालका अस्पताल खिप्रो आंदो वियो हो, जितां खेसि हैदराबाद नियो वियो, जिते अॼु हुन हैदराबाद जे लम्स अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। जी ठीक है असद, मेहरबानी अवां जी।